अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त भाई महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जिल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले तालके टंडे अलाह यार मां अलाह बचाए जरवार खां मिली। कहाणी आहे अमुल माणिक सौदागर। हिकिड़ो सौदागर जंहिंखे धन दौलत जी त कमी कान हुई, पर औलाद जी नेमत खां महरूम हो। उन करे धणीअ जे दरगाह में ॿाॼाईंदो रहंदो हो। नेठि हिनखे हिकिड़ो पुटु ॼाओ जंहिंजो नालो रखियईं अमुल माणिक ऐं खेसि ॾाढे लाॾ कोॾ सां पालण लॻो। हिकिड़े भेरे सौदागर दस्तूर मूजिबि माल मता जा ॿेड़ा भराए ॾेसावर रवानो थी वियो त वाट ते ग़ौराब ऐं ॿेड़नि खे अची तूफ़ान वकोड़ियो। हिननि घणेई हीला हलाया पर कुझु बि न वरियो ऐं सौदागर पंहिंजे समूरे माल असबाब समेत ॿुॾी वियो। हिन वाक़िए जी ख़बर जॾहिं संदसि ज़ाल खे पहुती तॾहिं हूअ वीचारी हिकरत बेहाल थी पई, पर केरु थो कुदरत जे आॾो अचे। नेठि ख़ुदा जे रज़ा में राज़ी रही उहा पंहिंजे पुट जी परवरिश खे लॻी रही। छोकिरे खे इल्म सां गॾु वापार जो फ़न बि सेखारे भड़ कयईं ऐं जॾहिं हू जवान थियो तॾहिं संदसि शादी धाम धूम सां कराए उहा आस बि पूरी कयईं। जेतोणीकि सौदागर बि घणो ई माल दौलत छॾे वियो त बि खाधे खूह खुटियो वञनि। अमुल माणिक सोचियो त पंहिंजे पीउ जी पूंजी बि बाक़ी अची बची आहे, वेही केतिरो खाइबो। कुझु लोचणु घुरिजे ऐं पंहिंजे अबाणे धंधे खे शुरू करणु घुरिजे। आख़िर माउ खां मोकिलाए 500 मोरो साण खणी उथी ॾेसावर ते हलियो। हलंदे हलंदे हिन खे अहिड़ीअ जॻह ते अची आधी राति पई जिते का बि वसि कान हुई। वीचारो हैरान ऐं परेशान वञे सो वञे केॾांहुं। नेठि ॿी का वाह ॾिसी मुंहं साम्हूं वरी उथी पंधु पियो। थोरो घणो पंधु कयईं त छा ॾिसे त साम्हूं हिकिड़े साए वण जे हेठां को दरवेश पलथी मारियो मुराक़बे में वेठो आहे। उहो ॾिसंदे ई हिन खे थोरो घणो ॾढु थियो ऐं दरवेश जे वेझो वञी कुझु पुछणु घुरियईं। ॾाढा हीला हलायईं पर दरवेश पुछे ई न। आख़िर घणनि मिंटुनि खां पोइ दरवेश चयो त बाबा, मुंहिंजे हर गुफ़्ते जी क़ीमत 100 मोहरूं आहे। जे ॾींहुं त तोखे हिकु गुफ़्तो ॿुधायां। अमुल माणिक ख़्यालु कयो त सियाणे जी सलाह 100 मोहरुनि में सस्ती, सो हिकदमि 100 मोहरूं हमियाणीअ मां कढी खणी दरवेश जे आॾो रखियईं। दरवेश चयसि त साथी जो ई हुजे सो भलो। अमुल माणिक दिलि में चयो त ॿेली, दरवेश त वाह जो गुफ़्तगू ॿुधायो आहे, छो न अहिड़े अलाह लोक खां ॿिया बि 2-3 गुफ़्ता ॿुधजनि। सो बाक़ी रहियल 400 मोहरूं बि खणी अॻियां रखियईंसि। जंहिं ते दरवेश चयो त पराए घर वञणु त चङो जाॻणु, पराए पलंग ते वेहण खां अॻु भलो आहे पॻ संभालणु, ॿियो भलो आहे त पराए चवणु ऐं हिरसाइण ते न लॻणु, सभ खां भलो आहे पंहिंजी कावड़ खाइणु। अमुल माणिक उहा ॻाल्हि गुफ़्तार ॿुधी पलांद छंडे दरवेश खां मोकिलाए उथी हलियो। दरवेश जा गुफ़्ता दिलि में यादि रखंदो। जीअं जीअं हलंदो पियो वियो तीअं तीअं हिन जो पहिरियों गुफ़्तो अची दिलि में वेठुसि त साथी जो ई हुजे सो भलो। ख़्यालु कयईं त हिन बयाबान ऐं ऊंदाहीअ राति में कंहिं तरह पंहिंजो साथी ॻोल्हे हथु करियां, तव्हांजो संदसि नज़र ओचितो वञे हिकु ॼाहे ते पई। दिलि में चयईं त बसि अॼु मुंहिंजो उहो ई साथी आहे। सो छा कयईं जो पटके जो पलांद फाड़े ॼाहे जे टंग में ॿधी हिकु वण जे थुड़ सां अटकाए पाण वञी उन वण ते चढ़ी वेठो। हिकु राति ऊंदाही ॿियो रुॻो झंगु, सो झंगली जानवरनि जे रड़ियुनि संदसि साह ई सुकाए छॾियो। सारी राति जाॻंदे ऐं ॾकंदे गुज़ारियईं। जॾहिं ॾींहुं थियो तॾहिं मस मस वञी साह पेट में पियुसि। लही जो ॾिसे त केतिरा ई नांग वण जे पहाड़ वटि मुआ पिया आहिनि, जे सभु उन ई ॼाहे मारिया हुआ। पोइ त दरवेश जे सभिनी गुफ़्तनि लाइ हिन खे हेकारी क़दुरु थियो।
ऐं उन्हनि ते अमल करण जो पको इरादो करे ॼाए खे वण मां छोड़े अॻिते राही थियो। हलंदे हलंदे जॾहिं मंझंदि थी तॾहिं हिकिड़ो त गर्मी हलाक कयसि, ॿियो उञ ऐं बुख बेज़ार कयसि, सो साणू थी हिकिड़े हंधि वेही रहियो। उते जां खणी ॾिसे त वाह वाह, साम्हूं हिकु आलीशान बादशाही शहरु बीठो आहे। सो लंघे वियो उन शहर में। छा ॾिसे त माण्हू तमामु आसूदा, शहरु निहायत सुहिणो, रस्ता ऐं बाज़ारियूं आलीशान, जिते हर क़िस्म जो वापारु आम जाम पियो हले। पर हीउ वीचारो उहो ई हथे खाली बेगाणनि जा उते घुमंदो रहियो, डांस कंहिं निहारियो बि कोन। सॼे शहर जूं बाज़ारियूं ऐं घिटियूं घुमियो, पर खेसि कंहिं टुकर जी बि सलाह कान कई। आख़िर हिकु अहिड़ीअ घिटीअ में पहुतो जिते दोलनि दमामनि जो धमचर मथो पियो। हर क़िस्म जा ताम पे तयारु थिया ऐं विरहाया। केई दावती खाॼ खायो, ख़ुशियूं कंदा पिए विया ऐं केई पिए आया। पर हिन कंहिंखे जे बि अॻियां कॾहिं हथु कोन टंगियो हो। सो भली बुख भरम जी शल न वञे शान चई खणी चुप कयईं। हलंदे हलंदे जॾहिं घोट जे घर जे दरवाज़े ते पहुतो तॾहिं साम्हूं घर जी मालिकियाणी ॾिठईं, जा 70 सालनि जी पोड़ी हुई। उहो साॻिए वक़्तु खिली बि पए ऐं रुनी बि पए। उहो नज़ारो ॾिसी हिन खां रहियो न थियो ऐं वेझो वञी माईअ खां उन जो सबबु पुछियईं। माईअ घणो ई नटायो, पर हिन जे इलाजनि मिंथुनि ते चयईं त भाउ, तूं को ॿाहिरि जो परदेसी थो ॾिसजांइ। अमल माणिक चयसि त वण बराबरि ईअं आहे, हाणे महिरबानी करे मूंखे सॼी माजरा ॿुधाए। माईअ चयसि त भाउ, असीं तबीब आहियूं। हिन शहर में असांजा 70 घर आहिनि। हिते जे बादशाह जी हिकु सिकी लधी धीउ आहे, जा केतिरनि ॾींहंनि खां बीमार आहे ऐं उनजो वारे ते असांजा मुड़ुस माण्हू इलाजु कंदा आहिनि। पर जेको बि हिन जे मर्ज़ जी सुञाणप न करे सघंदो आहे, तंहिंखे बादशाह हिकु घड़ी बि मौत खां मोहलत न ॾींदो आहे। तव्हांजो असांजा केतिरा ई वारिस फांसीअ ते चढ़ी चुका आहिनि ऐं अॼु ॾींहं ताईं शहज़ादीअ जो को बि माण्हू मर्ज़ु सुञाणे न सघियो आहे। सुभाणे मुंहिंजे पोटे जे इलाजु करण जो वारो आहे। सो मतां इलाजु करे न सघे ऐं बादशाह खेसि फांसीअ चाढ़ाए छॾे, तंहिं करे अॼु हिन जी शादी करायां थी, जीअं अॻोपोइ संदसि मुराद अखियुनि सां ॾिसी छॾियां। हाणे जॾहिं ही शादमानू ॾिसां थी त खिलां थी, पर जॾहिं संदसि फांसीअ वारो मौत अखियुनि आॾो थो अचे त अखियुनि मां लुड़क वहियो था अचनि। ईअं चई माई अची ओछगारनि में पई ऐं रोअण खां बस ई न करे। तॾहिं अबुल माणिक खे कहल अची वई ऐं माईअ खे चयईं त मां, तूं को ओनो न कर, तुंहिंजे पोटे जे बदिले आउं उन फाईअ ते चढ़ंदुसि। माई उहो ॿुधी ख़ुशि थी ऐं खेसि वठी वञी अंदरि घर में विहारियईं ऐं हिन जी हर तरह सां ख़ातिरी करणु लॻी। सभु माण्हू संदसि अहसान ऐं थोरो मञ ऐं हिन खे अखियुनि में जाइ ॾियणु लॻा। तव्हांजो उहो ॾींहुं आयो जंहिं ॾींहुं पोड़ीअ जे पोटे खे शहज़ादीअ जे इलाज लाइ वञिणो हो। सुबुह जो सवेर बादशाही फ़रमान जारी थियो त हकीम अची दरबार में हाज़िर थिए। तॾहिं अमल माणिक पोड़ीअ जे पोटे बदिरां वञी दरबार में हाज़िर थियो। बादशाह जो उहो बि अहद हो त जेको हकीम शहज़ादीअ खे हिन मर्ज़ मां छॾाईंदो, तंहिंखे शहज़ादीअ जी बांह अधु राज अधु भाग इनायत कंदुसि। अमल माणिक दरबार में पहुतो त बादशाह हिन खे साण करे महलात में वठी वियो। शहज़ादीअ खे ॾिसण सां अमल माणिक जा त हौसला ई ख़ता थी विया। संदसि वार वार कंबण लॻो, छाकाणि त शहज़ादीअ खे बीमारीअ जी शिदत सबबि का बि सुरत कान हुई। उहा सुॼी सुॼी दुहिल थी पई हुई। हिन वीचारे मुसाफ़िर खे कहिड़ी ख़बर त हिकमत कहिड़ी बला जो नालो आहे। खेसि फ़क़ति हिकु राति जी मोहलत ॾिनी वेई त जीअं हू मर्ज़ खे चङीअ तरह सुञाणे सघे ऐं पोइ सोचे सम्झी उनजो इलाजु करे। ॿीअ सूरत में हिन लाइ फांसी त अॻे ई तयारु हुई। खेसि उन ई साॻिए कमरे में रहायो वियो जंहिंमें शहज़ादी हुई। हिन जी अॻे ई निंड फिटी वई हुई। हिकारी जो दरवेश जो गुफ़्तो यादि आयुसि त पराए घर वञणु त चङो आहे, जाॻणु। सो होशियारु थी वेही रहियो।
जॾहिं आधी राति गुज़री तॾहिं छा थो ॾिसे त हिकु कुओ ॿिर मां निकिरी ताड़ी वॼाए चवणु लॻो त ॿेली अहिड़ो को आहे ई कोन जो पेट जे बलाउनि खे मारे। ईअं चई कुओ पंहिंजे ॿिर में हलियो वियो। उतां वरी शहज़ादीअ जे वात मां हिकु बला निकिरी चवणु लॻी त हीउ उहो कुओ असांखे मारण जो पियो सलाहूं ॾिए ऐं पाण जो हीरनि जवाहरनि जे ढेरनि ते कब्ज़ो कयो वेठो आहे। को अहिड़ो माण्हू कोन्हे जो गरम तेल खणी उन जे ॿिर में विझे त मारियो मरी खपी वञे। भला एतिरो ई चई गुम थी वई। अमुल माणिक उहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त ॿेली वाह, मुंहिंजो जाॻण त साब पियो, पर हाणे पेट जे बलाउनि मारण जो नुस्ख़ो किथां अचे। ॿिए ॾींहुं बादशाह खे हुन मर्ज़ जी सुञाणप ॿुधाई ऐं चयाईं त रुॻो रखो अलाह ते शाम ताईं अहिड़ो थो नुस्ख़ो तयारु करे वठां जो सुबुह थींदे ई शहज़ादी चङी भली, पर मूंखे रुॻो घर ताईं वञणु ॾियो। बादशाह खां मोकिलाए पोइ सिधो उन पोड़ीअ वटि आयो ऐं चयाईंसि त मड़ को पेट जे बलाउनि मारण जो नुस्ख़ो वॾनि खां ॿुधल सुधल अथई। पोड़ीअ चयो त भाउ पेट जे बलाउनि मारण जा नुस्ख़ा हूअं त घणा, पर इहो हिकिड़ो सभिनी में यकटिक नुस्ख़ो आहे। रसवल, चवड़, कारा मिर्च, निम जा पन ऐं हिंग घोटे खणी खाराइजनि त बला बला जी ज़ात टुकड़ा टुकड़ा थी अची ॿाहिरि सटिबी। अमुल माणिक उहा दवा तयारु कराए सिधो अची बादशाह वटि हाज़िर थियो ऐं वञी शहज़ादीअ खे खाराइणु शुरू कयईं। कुदरत ख़ुदा जी जो पहिरियों ई वज़न सां शहज़ादीअ जे पेट मां बलाऊं टुकर टुकर थी निकिरणु शुरू थियूं ऐं थींदे थींदे शाम ताईं उहो चङी भली थी पई। बादशाह ॾांहुं हिकदमि माण्हू वियो जो धीउ खे ॾिसण लाइ डोड़ंदो आयो ऐं शहज़ादीअ खे चाक चङो भलो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। पोइ अमुल माणिक खे साण करे दरबार में आयो जिते खेसि इनाम इकराम ॾेई खिलतूं पाराए अंजाम मूजिबि हिन सां शहज़ादीअ जी शादीअ जो ऐलान कयईं। कन्यनि पुॼाणा ॾाढी धाम धूम सां बादशाह हिन जी शादी कराई। हिन खे पाण सां गॾु तख़्त ते खणी विहारियो। पोइ शहज़ादी ऐं अमुल माणिक पाण में ख़ुशि गुज़ारणु लॻा। हिकिड़े ॾींहुं कुएं वारो ख़ज़ानो बि कढी पंहिंजे हथु कयईं। अमुल माणिक जो एॾो शान ॾिसी अॻियनि वज़ीरनि ऐं अमीरनि जे दिलि में अची हसद जाॻियो। से ॻुझ ॻोह में खेसि ख़तमु करण जूं सिटूं सिटणु लॻा। नेठिननि छा कयो जो शहर खां परे हिकिड़ो आलीशान महलात तयारु करायऊं जंहिंमें हिकिड़े हंधि ऊन्हू खूह खणाए उन जे तरे में भाला खोड़े खूह जे मुंहं ते हिकिड़ो पलंग रखाए छॾियऊं जीअं वेहण साण माण्हू वञी खूह में किरे ऐं मरी वञे। उहो बंदोबस्तु करे हिकिड़े ॾींहुं अमुल माणिक खे उन जे महलात में दावत ॾिनऊं। संदसि पलंग उन जे खूह ते खणी रखियाऊं। हू उन ॾींहं ते उन जे महलात में आयो ऐं अमीरनि वज़ीरनि तरफ़ां बंदोबस्तु ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। हिननि खेसि घुमाए फिराए हाणे खूह वारे पलंग ते विहारियो थिए त खेसि दरवेश जो ॿुधल गुफ़्तो यादि आयो त पराए पलंग ते वेहण खां भलो आहे पॻ संभालणु। पोइ पंहिंजे पेर सां पलंग खे अञा थोरो ज़ोर ॾिनई त पलंग वञी खूह में कड़कियो। उहो हाल ॾिसी हिकदमि वापसि अची बादशाह सां सरबस्तो अहवालु कयईं। बादशाह उहो ॿुधी सख़्तु नाराज़ थियो ऐं जेके बि अमीर ऐं वज़ीर उन जे साज़िश में शरीक हुआ तन खे शहर निकाली ॾेई कढी छॾियईं। अमुल माणिक पोइ उते सुख सलामती ऐं ख़ैर ख़ूबीअ सां गुज़ारींदो रहियो। हिकिड़े ॾींहुं हिन बादशाह खे अर्ज़ु कयो त जीअं क़िबला मूंखे इजाज़त ॾियो त पंहिंजे मुल्क वञी पंहिंजा ॿार बचा वठी अचां। बादशाह खेसि ख़ुशीअ सां मोकल ॾेई हिन जे सफ़र जे बंदोबस्तु करण लाइ हुकुम ॾिनो। अमुल माणिक अर्ज़ु कयो त जीअं क़िबला आउं अकेलो ई वेंदुसि। मूंखे फ़क़ति हिकिड़ो घोड़ो मिले, अलाह में उमेदु आहे त जल्द अची हाज़िर थींदुसि। ईअं चई मोकिलाए तोकिलाए घोड़े ते सवार थी पंहिंजे मुल्क रवानो थियो। हलंदे हलंदे हिकिड़े ॾींहुं रस्ते में हिकिड़े नौजवान ऐं तमामु सुहिणी औरत अची संदसि अॻु झलियो ऐं चयाईंसि त आउं तुंहिंजी ज़ाल, तूं मुंहिंजो मुड़ुसु, भलाई करे मूंखे पाण सां वठियो हल। हीअ हको बको थी कुझु सोचणु लॻो त एतिरे में दरवेश जो गुफ़्तो यादि आयुसि।
त भलो आहे धारीअ जे चए ते न लॻणु। सो जीअं तीअं करे हिन खां खिसकी रवानो थियो। थोरो अॻिते हली पुठिते जो नज़र करे त उहा औरत हिकु ॿिए मुसाफ़िर खे विरायो बीठी आहे ऐं हिन बि अॻु पोइ जाचण खां सवाइ वठी खणी पाण सां ॿेल चाढ़ियसि। एतिरे में पुठियां डंबलो घोड़े सवारनि जो अची मथनि कड़कियो। जन न कई हमन तम तलवार सां मुसाफ़िर खे तुम्बे छॾियाऊं ऐं उन औरत खे गिरफ़्तार करे जितां आया हुआ ओॾां वेंदा रहिया। पुछा ॻाछा ते मालूम थियुसि त उहा औरत हिकु अमीरज़ादी हुई जंहिंजी ज़ोरीअ पे शादी करायऊं। सो बचण लाइ हवेलीअ मां भॼी निकिती हुई। उहो हाल ॾिसी हिन धणीअ जा शुकराना कया त चङो जो वाट वेंदे अणवाक़िफ़ ऐं धारीअ जे चए ते न लॻुसि, न त मुंहिंजो हाल उन मुसाफ़िर जहिड़ो ई थिए आहे। अहिड़ीअ तरह हलंदे हलंदे जॾहिं ॻोठु पहुतो तॾहिं आधी राति थी वई हुई ऐं पंहिंजे दरवाज़े ते घोड़ो ॿधी अञा अंदरि घिड़ियो त घर जे अङण में ॾिठाई त संदसि माउ हिकिड़ी खट ते धार सुती पई आहे, पर ज़ाल हिकिड़े गभरू जवान सां गॾु सुती पई आहे। उहो हाल ॾिसी हैरत में पइजी वियो ऐं दिलि में चयाईं त हीउ कमीनो केरु जो एतिरी जुरत करे मुंहिंजे घर में अची सुतो आहे। खेसि पंहिंजी ज़ाल जी चाल ते शक जाॻियो ऐं तरार कढी इरादो कयाईं त धकु हणी ॿिन्हिनि खे पूरो करियां, पर पोइ दरवेश जो पंजूं गुफ़्तो यादि पियुसि त भलो आहे पंहिंजे कावड़ खे खाइणु। यकदमि तरार म्याण में विझी माउ खे उथारियईं ऐं खांसि पुछियईं त हीउ केरु आहे। माणसि चयसि त अबा हीउ तुंहिंजो पुटु आहे जो तुंहिंजे वञण खां पोइ ॼाओ। माउ पुट ॿई गॾु सुता पिया आहिनि। उहो ॿुधी अमल माणिक ॾाढो ख़ुशि थियो। एतिरे में समूरा भाती सुजाॻ थी ऐं हिक ॿिए सां मिली ॾाढी ख़ुशी कयऊं। थोरे घणे ॾींहं हू सभिनी भातियुनि खे वठी वरी वञी बादशाहीअ बीड़ो थियो ऐं सहुरे जे गुज़ारे वञण ते सॼे तख़्त बख़्त जो मालिक थी ॾाढे इंसाफ़ सां हुकूमत हलाइणु लॻो।